बांधी शहर में गैस बिजली ऐं शहर में सफ़ाई के हवाले सां साहिबजादा इफ्तिखार अहमद अब्बासी अंजुमन ताजिर इतिहाद के सदर हाजी हिदायतुल्लाह जमाली मौलाना समी गुल मेंगल तारिक आराई ऐं खैरुद्दीन कुरैशी की अगवानी में मरकजी ईदगाह का रैली कढी वई, जेका शहर के मुख़्तलिफ़ बाज़ारनि खां थींदी प्रेस क्लब ते पहुती, जिते अगवाणनि खिताब कंदे चयो त बांधी में गैस की लोड शेडिंग ऐं घटि प्रेशर सबबि असांखे रद पचाव में तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पए थो। ॿिए पासे बिजली की हथरादू लोड शेडिंग भी असां लाइ आज़ार बणियल आहे ऐं शहर में सफ़ाई जो को भी निज़ाम बहितर नाहे। इन हवाले सां अगवाणनि ॻाल्हाईंदे वसवारनि खां अपील कंदे चयो त गैस ऐं बिजली खे बहितर बणायो वञे, ॿी सूरत में असां गैस ऐं बिजली जा बिल न अदा कंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स के लिए असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।